अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतिहाई सघारो आवाज़ इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं तां असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 23 जनवरी 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध ख़िलाफ़ साज़िशूं अञा बि बंदि न थियूं। MQM पारां सिंध मुख़ालिफ़ मुतालबनि जो सिलसिलो जारी। MQM जे अॻवान मुस्तफ़ा कमाल पारां कराची खे वफ़ाक़ जो हिसो बणाइण जो मुतालबो। सिंध जे सुजाणधुरियुनि मुस्तफ़ा कमाल जे बयान खे रद्द करे छॾियो। कराची सिंध जी दिलि आहे, कंहिं बि सूरत में वफ़ाक़ हवाले थियण न ॾींदासीं, अहिड़ा मुतालबा न कया वञनि। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियूं ऐं अदालत खां मथां क़तल, वधीक 2 ॼणनि जा चचरियल लाश मिलिया। सिंध में हुक्मरान जी बेअसी सबबि अटे जो बहरान, अघ में वाध ग़रीबनि लाइ मानी बि मसइलो बणिजी वई। SUP जा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरा, ठठे में STP जी पुलिस ख़िलाफ़ पिण रैली। चुटारियूं में ज़ुल्म जो निशानो बणियल नीगरी सां लॼालूट जी तस्दीक़, जवाबदार खे पुलिस पारां हैदराबाद मां गिरफ़्तार करण जी दावा। बासर जी मार्फत पुलिस हवाले थियण जा बि चोबोल। ठुल में ज़्यादती जो निशानो बणियल आसिया कोसो जी मेडिकल रिपोर्ट अणपूरी। पुलिस एहलकारनि पारां फुरियल सोन बि वापसि न मिलियो। सिजावल जे वापारी ते हमले ख़िलाफ़ मुज़ाहिरा, कंडियारो में नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध ख़िलाफ़ साज़िशनि जो सिलसिलो बंदि थी न सघियो आहे। MQM पारां सिंध दुश्मन मुतालबनि जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। MQM सां वास्तो रखंदड़ वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल कराची खे वफ़ाक़ जो हिसो बणाइण जो मुतालबो करे छॾियो आहे। कराची में MQM जी मरकज़ी आफ़ीस बहादुराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो आहे त कराची में नस्लकशी थी रही आहे, उहा जमहूरी दहशतगर्दी आहे। कराची खे पाकिस्तान जो मुआशी राजधानी बणायो वञे, उनखे वफ़ाक़ जो हिसो बणायो वञे। सिंध जे क़ौम परस्त अॻवाननि ऐं सुजाणधुरियुनि पारां मुस्तफ़ा कमाल जे बयान खे रद्द कंदे चयो वियो आहे त कराची सिंध जी दिलि आहे। कराची खे कंहिं बि सूरत में वफ़ाक़ हवाले थियण न ॾींदासीं, अहिड़ा मुतालबा न कया वञनि। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई चयो आहे त कराची सिंध जी गादी जो शहरु आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल जो कराची खे वफ़ाक़ हवाले करण वारो बयान अफ़सोसनाक ऐं मज़मत जोॻो आहे। अहिड़ो इज़हार हुन पंहिंजे जारी कयल बयान में कयो आहे। हुन चयो त सॼी सिंध जी अवाम उन बयान जी मज़मत कंदे वफ़ाक़ी वज़ीर जे ॾिनल कराची खे वफ़ाक़ हवाले करण वारे बयान खे मुकमिल तौरु रद्द करे थी। हुन चयो त कराची सिंध जी गादी जो हंधु आहे। सिंध जा किरोड़े माण्हू सिंध जी हिफ़ाज़त करणु ॼाणनि था। असां सिंधवासी पंहिंजे शहरनि तोड़े ॻोठनि जी मुकमिल तौरु मालिकी करणु ॼाणूं था। असां कराची जी बि हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। अहिड़नि बयाननि खां पासो कयो वञे। हुन चयो त कराची तारीख़ी तौरु मुरड़े मीरबहर जो ॻोठु सिंध जो तारीख़ी शहरु आहे। सिंध जे तारीख़ी शहरनि ॻोठनि समेत सॼी सिंध जी मुकमिल तौरु हिफ़ाज़त कंदासीं। पोरियत मज़ाहिमत तहरीक पारां पिणु मुस्तफ़ा कमाल जे बयान जी मज़मत कई वई आहे।
पोरियत मज़ाहिमत तहरीक जे अॻवान कामिल निसार लगारी ऐं ॿिनि अॻवाननि चयो आहे त अहिड़नि तकरारी बयान ॾियण खां पासो कयो वञे। कराची सिंध जी गादी जो शहर आहे। कराची शहर सभ खां वधीक नाणो कमाए ॾिए थो, पर उन बावजूदि सिंध खे पंहिंजा हक़ नथा ॾिना वञनि। सिंध सां मुसलसल ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। हुक्मराननि जी बेहसी सिंध में अटे जे बहिरान खे वधाए छॾियो आहे। मुसलसल अघनि में पिणु वाध थी रही आहे, जंहिंजे करे मिसकीन माण्हुनि लाइ ॿिनि वक़्त जी मानी बि मसइलो बणियलु आहे। कणक जा मुनासिब अघ मुक़ररु न थियण करे सिंध में कणक जी पोखाई मुतासिर थी आहे। हिन भेरे अक्सर आबादगारनि कणक जी पोखाई नाहे कई, जंहिंजे करे बहिरान अञा बि वधण जो ख़दशो आहे। ऐं इहो बि इम्कानु ज़ाहिर पियो कयो वञे त रमज़ान महीने में अटे जा अघ अञा बि वधी वेंदा। अटे जो सरकारी अघु 3200 रुपया फ़ी मण मुक़ररु आहे, पर शहरनि में 5200 रुपयनि ताईं विकिरो थी रहियो आहे। चकी मालिकनि कणक जे अटे जो अघु वधाए छॾियो आहे। सरकारी कोटा वारी कणक खणी ईंदड़ चकी मालिकनि बि 200 रुपया फ़ी मण में अटो विकिरो करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे, जंहिंजे करे ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। अटे जी हथरादू खोट ऐं अघनि में वाध ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सॾ ते राजा रस्ती में आशिक़ सिंधी जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें महबूब सांद, रशीद राजड़, जानण सिंधी, चनेसर सोलंगी, फारूक पल्ली ऐं ॿिया शरीक थिया। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरकारी तौरु अघु 3200 रुपया मण मुक़ररु थियलु आहे, पर अटे जो अघु 5200 रुपया फ़ी मण थी वियो आहे, जेका आवाम सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त ख़ुराक खाते जा अमलदार रिश्वत एवज़ चकी मालिकनि खे कणक ॾेई रहिया आहिनि, जेको बार आवाम मथां पइजी रहियो आहे। फूड इंस्पेक्टर कमीशन वठी ख़ामोश आहिनि। DC उमरकोट बि लापता आहे। मुज़ाहिरीन ख़ुराक खाते जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त अटे जे बहिरान ते ज़ाब्तो आणे मुनासिब अघ मुक़ररु कया वञनि त जीअं मिसकीन माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाए सघनि। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त चचरियल लाश पिणु मिली रहिया आहिनि। बलूचिस्तान मां जबरी तौरु लापता कयल ॿिनि ॼणनि जा पिणु चचरियल लाश मिलिया आहिनि। बलोच यकजहती कमेटी बलूचिस्तान पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त जबरी गुमशुदगियुनि ऐं अदालत खां मथां क़त्ल वारनि वाक़िअनि ते ॻणती आहे। के चई मस्तोंग वारे इलाइक़नि में ॿिनि धार वाक़िअनि में ॿिनि बलोच नौजवाननि खे क़त्ल करे संदन चचरियल लाश उछलाया विया, जेके इंसानी हक़नि ऐं बैन अक़वामी क़ानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहिनि। 21 जनवरी 2025 ते नोमान वल्द हैदर खे सिक्योरिटी फोर्सिस पारां घर मां जबरी तौरु लापता कयो वियो हो, जंहिंजो पिणु चचरियल लाश मिलियो आहे। कार्रवाई दौरान खंभे गुम कयल नोमान जे दोस्त इस्माइल जो पिणु चचरियल लाश मिलियो आहे। ॿिन्ही ॼणनि खे सिक्योरिटी इदारा जबरी तौरु खंभे खणी विया हुआ, जिन जा चचरियल लाश मिलिया आहिनि। ॿिए पासे कोयटा में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। वाइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स पारां एहतिजाज जारी रखियो वियो, जॾहिं त जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो पिणु जारी रहियो। सिक्योरिटी फोर्सिस कोयटा में छापो हणी हसान कबराणी खे खंभे खणी वई। नसरुल्ला बलोच जो चवणु हो त हसान कबराणी खे उन खां अॻु 14 फरवरी 2020 ते जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो, जेको 15 महीननि ताईं अक़ूबत खाननि में क़ैद रहियो। बलोच यकजहती कमेटीअ जे अॻुवाणनि मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस पारां लालजान जे घर ते पिणु छापो हयो वियो। औरतुनि ऐं ॿारनि खे हिरासा करण खां पोइ नीगर तालिब खे जबरी तौरु लापता कयो वियो आहे। बलोच यकजहती कमेटी पारां मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौरु जबरी गुमशुदगियुनि वारे सिलसिले खे बंदि कयो वञे। जैकमाबाद में ज़्यादती जो निशानो बणायल आसिया खोसो जी अञा ताईं मुकमिल मेडिकल रिपोर्ट बि साम्हूं अची न आहे सघी, जॾहिं त मेडिकल रिपोर्ट पिणु अणपूरी आहे।
औरतुनि लाइ जाग खोड़ींदड़ डॉक्टर आयशा धारेजो आसिया खोसो ऐं संसद ख़ानदान सां मुलाक़ात कई ऐं तफ़सील वरिता। आसिया खोसो सां मुलाक़ात खां पोइ आयशा धारेजो ॿुधायो त SSP ऑफिस में SSP कलीमुल्लाह सां मुलाक़ात करे ख़दशा ज़ाहिर कयासीं। सभ खां पहिरियां असांजो ख़दशो इहो ई आहे त मेडिकल रिपोर्ट अणपूरी आहे। उनखां सवाइ आसिया फरज़ाना नूर ख़ातून जे कननि मां सोन ऐं चांदी जूं वालियूं लाथियूं वियूं हुयूं, जेके सिपाहियुनि अञा ताईं वापसि नाहिनि कयूं। आसिया खोसो जे प्रोटेक्शन जी घुर कई वई। उनखां सवाइ सिपाही यासीन नूनारी जी गिरफ़्तारी जो पिणु मुतालबो कयो वियो। SSP जवाबदारनि खे गिरफ़्तार करणु ऐं सोन ऐं चांदी तोड़े रोक रक़म वापसि ॾियारण जो पिणु यकीन ॾियारियो। आयशा धारेजो गरजाणी दौरान मेडिकल रिपोर्ट ते ख़दशा ज़ाहिर कया। MC सां रिपोर्ट जे सभिनी रुखनि ते पिणु ॻाल्हायो वियो ऐं चयो त हीअ रिपोर्ट अणपूरी आहे। जॾहिं त DC समीर लिगारी MS खां सवाल कया ऐं चयो त रिपोर्ट में झोल आहिनि, अणपूरी रिपोर्ट आहे। जॾहिं त DC पारां यकीन ॾियारियो वियो त डॉक्टरनि जी मुकमिल टीम आसिया खोसो जे घर वेंदी, विक्टिम जी हर मुमकिन मदद कंदी। न सिर्फ़ु एतिरो पर डॉक्टरनि जी मुकमिल टीम जोड़ी वेंदी। जॾहिं त ॿिए पासे जैकमाबाद वासण आसिया खोसो ज़्यादती केस जो अदालत पारां FIA खां जांच कराइण जो हुकुम ॾिनो वियो हो, जंहिंखां पोइ FIA लाड़काणे केस दाख़िल करे छॾियो आहे। केस में मुतासिर नारी जी ॾाॾी नूरा खोसो जी फ़रियाद ते सब इंस्पेक्टर नवाज़ बिरोही, ASI मेहराब सुंदराणी, चौकी इंचार्ज मक़सूद संजराणी, अहलकारन अब्दुल नबी, बरकत जखराणी, ख़ादम हुसैन, ग़ुलाम यासीन ऐं मीर हसन खे नामज़द कयो वियो आहे। FIA पारां नामज़द थियल जवाबदारनि खे अदालत में पिणु पेश कयो वियो। FIA ज़्यादती इल्ज़ाम हेठि आयल जवाबदारनि जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। अदालत FIA जी इस्तदा ते 8 जवाबदारनि खे 5 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। FIA जे जांच ऑफिसर अदालत खे इस्तदा कई त नारी जे 164 जो बयानु रिकॉर्ड कयो वञे, जंहिं ते जज रिमार्क्स ॾींदे चयो त जवाबदारनि जे 5 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾिनो वियो आहे। ईंदड़ ॿुधणी 27 जनवरी ते आहे। ईंदड़ ॿुधणी ते मुतासिरा नारी खे अदालत में पेश कयो त 164 जो बयानु कलमबंद कयो वेंदो। चोटारियूं में पेश आयल वाक़े जे जवाबदार खे हैदराबाद मां गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। शादबानो मलाहवारी वाक़े जो केस वज़ीर पुट वारस राजड़ ख़िलाफ़ मुतासिर निगरीअ जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार खे हैदराबाद मां गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। जॾहिं त इलाइक़े में इहे चोॿोल आहिनि त जवाबदार खे बासर धुरियुनि जी मार्फत पुलिस वटि पेश कयो वियो आहे। जवाबदार खे गिरफ़्तार करण लाइ वियल DSP सांगड़ जी अॻुवाणी में पुलिस अटाला जवाबदार खे गिरफ़्तार करण बदिरां जवाबदार धुर जी औताक ते प्रोटोकॉल सां वेठल नज़र आया, जंहिंजूं तस्वीरूं पिणु वायरल थियूं आहिनि। उन बाद पुलिस बिना कंहिं गिरफ़्तारी जे वापसि रवानी थी आई हुई, जॾहिं त मुतासिर निगरी जी शुरूआती मेडिकल रिपोर्ट जारी कई वई, जंहिंमें मुतासिर निगरी सां ज़्यादती, तशदुद समेत तेज़ धार औज़ार सां जिस्म ते झीर ॾियण जी पिणु तस्दीक थी। ॿिए पासे मुतासिर निगरी ज़ुबान वढजण सबबि खाइण पीअण छॾे ॾिनो आहे। अख खां हेठि गहरो धक लॻण करे खेसि नवाबशाबाद हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। होॾांहुं मुतासिर निगरीअ जे वालिद महरम मलाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार काफ़ी अरसे खां धीअ खे तंग कंदो हो। 2 ॾींहं पहिरीं धीअ खे घरां खणी वञण बाद ज़्यादती करण बाद जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि ते तेज़ धार औज़ार सां झीर ॾेई बेहोशी जी हालत में घर ॿाहिरां उछलायो वियो। वाक़े ख़िलाफ़ चोटारियूं थाणे ते वियासीं त SHO जवाबदार धुर खे घुराए असांखे ठाह करण ऐं मसइलो लह मिटी करण लाइ प्रेशर विधो। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार वज़ीर राजड़ जे पीउ वारिस राजड़ चयो त मलाह मूं वटि हारी रहिया आहिनि। वाक़े बाद मुंहिंजो छोकिरो पिणु गुम आहे। संदसि ॻोल्हा जारी आहे। जीअं ई हथु ईंदो त खेसि पुलिस हवाले कयो वेंदो। जॾहिं त एतमाद जोगनि ज़रियनि खां मालूम थियो आहे त जवाबदार खे राति देरि सां पेश कयो वियो,
जॾहिं त जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार न कयो पर बासर धुरियुनि जी मार्फत उनखे पेश कयो वियो। इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ तनज़ीम ह्यूमन राइट्स फोरम ऑफ पाकिस्तान पारां चुटारियूं थाणे जी हद में पेश आयल वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई वई आहे। एडवोकेट लतीफ़ बलोच ऐं ह्यूमन राइट्स फोरम सां गॾु ज़िले जे सदर अमीर बख़्श बुर्दी बलोच ऐं ॿियनि पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त 14 वरनि जी न्याणी सां थियल मुबैना ज़्यादती ऐं वहशी तशदुद हिकु इंतिहाई ॻणती जोगी ऐं इंसानियत खे झोरींदड़ वारदात आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में लिकाइण या नज़रअंदाज़ करणु क़बूल न कयो वेंदो। ह्यूमन राइट्स फोरम ऑफ पाकिस्तान ऐलान कयो आहे त मुतासिर न्याणी ऐं संदसि वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ हर मुमकिन क़ानूनी मदद फ़राहम कई वेंदी। क़ौमी अवामी तहरीक पारां पाणी ते धाड़े करप्शन कारपोरेट फार्मिंग बदअमनी लाक़ानूनीत मेरिट जी लताड़ वसीलनि जी लुटमार ग़ैरक़ानूनी तौरु तरसियल अफ़गाननि समेत धारियुनि जी आबादकारी सिंध जी वहदत ते वार 26 27 आइनी तरमीमनि ख़िलाफ़ अॼु बने शहर भरिसां डेव मोरी ते मोहब्बत सिंध जलसो कोठायो वेंदो जंहिंमें क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो ख़ासि महिमान तौरु शरीक थींदो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त कोहिस्तान ऐं साहिली पट्टी में पखियुनि जो शिकार बंदि कयो वञे, सिंध खे मासूम पखियुनि लाइ मक़्तलगाह न बणायो वञे, साइबेरिया ऐं ॿियनि थधनि इलाइक़नि मां हर साल परदेसी पखी पनाह लाइ अचनि था, उन जे तहफ़ुज़ बदिरां शिकार करणु नेचर सां दुश्मनी आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त पीपल्स पार्टी जी हमेशह तारीख़ रही आहे, हुननि सदाईं सिंध ऐं पाकिस्तान दुश्मन फ़ैसिला कया आहिनि। ज़रदारी माफ़िया ऐं पीपल्स पार्टी अमीर सिंध खे करप्शन बुख बदहाली ऐं बेरोज़गारी खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। नेब FIA ऐं एंटी करप्शन खे करप्ट माण्हुनि जे कंट्रोल में आंदो वियो आहे। मुल्क शफ़ाफ़ियत सां तरक़ी कंदा आहिनि। सिंध ऐं मुल्की मैशत जो बेड़ो गर्क कयो वियो आहे। नेब FIA ऐं एंटी करप्शन खे करप्ट माण्हुनि जे कंट्रोल में आंदो वियो आहे। करप्ट वज़ीरनि ऐं कामरनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे जेल मोकिलियो वञे। मुल्की तारीख़ में कंहिं बि करप्ट वज़ीर खे गिरफ़्तार करे सज़ा नाहे ॾिनी वई, जंहिं करे पटेवाले जी नौकिरी खां वठी आला पोस्टूं किरोड़े रुपयनि में विकिरो थियनि थियूं, जेके कामोरा पैसा ॾेई मुक़ररु थियनि था, अवाम जी दौलत ते अची धाड़ा हणनि था। कंहिं बि ऑफिस में अवाम जो मेरिट तहत कमु नथो थिए, तरक़ियाती कमनि जा ठीका बि विकामनि था, पोइ नाक़स कमु करे अरबें रुपयनि जी करप्शन कई वञे थी। अहिड़ी सूरतहाल में सिंध ऐं मुल्क कीअं तरक़ी करे सघंदा। सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन तरफ़ां सिंध जे मज़ाहमती किरदार शहीद हिमू कालाणी जी यादि में तक़रीब मुनक़िद कई वई। ख़ैरपुर में मुनक़िद कयल तक़रीब जी सदारत सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र मुबीन सिंधी कई। स्टेज सेक्रेटरी जूं ज़िम्मेवारियूं दरिया ख़ान निभायूं सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र सारंग जखड़ तक़रीब में आयल महिमाननि खे आजियाणो ॾिनो। तक़रीब में सिंध सागर पार्टीअ जे मरकज़ी सदर मंसूर जखड़, सेक्रेटरी जनरल अब्दुल जब्बार मंगरियो, सिंध सागर सुप्रीम काउंसिल जे मेंबर मसरूर अबड़े, नौजवान लेखक ऐं समाज सुधारक सर्वेज मुजाहिद फताही, बिलावल कलोड़े, सीनियर सहाफ़ी कुर्बान गिलाल, सिंध सागर लायर्स फोरम जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र एडवोकेट काज़िम अब्बास, मारोड़ा बालिक संगत सिंध जे अॻवान फ़ैद सिंधी ऐं शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में मंसूर जखड़, मुबीन सिंधी, अब्दुल जब्बार मंगरियो, सर्वेज मुजाहिद फताही, मसरूर अबड़ो, कुर्बान अली गिलाल, सारंग जखड़, एडवोकेट काज़िम अब्बास, नौजवान फ़ैद खोड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहीद हिमू कालाणी सिंध समेत सॼे बरे सग़ीर जी आज़ादी वारी तहरीक जो हिकु अज़ीम बहादुर ऐं अमर किरदार हो, जंहिं नंढी उमिरि में अंग्रेज़ साम्राज्यत ख़िलाफ़ जदोजहद कंदे पंहिंजी जान कुर्बान कई। हिमू कालाणी जी शहादत रुगो हिकु तारीख़ी वाक़ियो न पर मज़ाहिमत, हिम्मत, गैरत ऐं क़ौमी शऊर जो मिसाल आहे। मुक़ररनि चयो त सिंध केतिरनि ई सियासी, समाजी, मुआशी ऐं सक़ाफ़ती मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे, जिन मां निकिरण लाइ शहीदनि जे फ़िक्र, क़ुर्बानी ऐं जदोजहद खे सम्झण ऐं अमली ज़िंदगी में उनखे इख़्तियार करणु इंतिहाई ज़रूरी आहे।
हुननि ज़ोर ॾिनो त तालीम सां गॾु क़ौमी शऊर बेदार करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे, छो त बाख़बर ऐं बाशऊर नौजवान ई क़ौमनि जी तक़दीर बदिलाइण जी सघ रखंदा आहिनि। तक़रीब जे आख़िर में सिंध सागर पार्टी जे मर्कज़ी सदर मंसूर जखड़ तरफ़ां सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन जे मेंबरनि खे इमाम इनक़लाब मौलाना उबैदुल्ला सिंधी जा लिखियल किताब तोहफ़े तौरु ॾिना विया। सिंधियन नेशनल कांग्रेस कोरंगी पारां क़ौमप्रस्त अॻवाननि ऐं क़ौमी कारकुननि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ 25 जनवरी ते एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले कोरंगी तरफ़ां 25 जनवरी ते आचर जे ॾींहुं 3 वॻे कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले कोरंगी जे अॻवाननि पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त रहबर सिंध साईं GM सैयद जी सालगिरह मल्हाइण जे ॾोह में मोहबा आज़ाद लगारी, सारंग जोयो, सोणी जोयो, लतीफ़ मेमण, जावेद कासमाणी, शिराज आगरे, अज़ीज़ सिंधी, सदाम मीरासी, ताज जोयो, सनान कुरैशी, इस्माइल नुतकाणी, फ़तह चन्ना, वहीद सिंधी, अल बचाई मल्ला, आयशा सरगाणी ऐं ॿिनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ एहतजाज कयो वेंदो। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मर्कज़ी सदर सैयद ज़ैन शाह ऐं क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ SUP पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। कंदकोट में ज़िले सदर उस्ताद सागर बजाराणी, सीनियर नायब सदर शाहनवाज़ मरहेटो, ग़ुलाम अली सब्ज़ोई ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान चयो त पीपल्स पार्टी बौखलाहट जो शिकार थी चुकी आहे। सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर ऐं सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले दादू जे सदर सिकंदर सोढर जे ॻोठ शेरू ॾेपर में घर ते चढ़ाई ऐं ज़िले आफ़ीस मेहर ते चढ़ाई ऐं भञडाह जी मज़मत करियूं था। सैयद ज़ैन शाह चयो आहे त पीपल्स पार्टीअ जी नाम निहाद जमहूरियत बौखलाहट जो शिकार थी सॼे ज़िले दादू में क्रेक डाउन करे क़ौमी कारकुननि जूं गिरफ़्तारियूं कयूं, कूड़ा केस दाख़िल कया विया। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते केस ख़तमु कया वञनि, ॿी सूरत में असीं एहतजाज जो हक़ इस्तेमालु कंदासीं। पाकिस्तान समेत केतिरनि मुल्कनि ग़ज़ा अमन बोर्ड जे चार्टर ते सही करे छॾी आहे। डेवस में वर्ल्ड इकनॉमिक फोरम जे 56 इजलास जे मौक़े ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी मेज़बानी में थियल इजलास में बोर्ड ऑफ पीस जे चार्टर ते सहियूं कयूं वियूं। दस्तख़त कंदड़ मुल्कनि में पाकिस्तान, अमरीका, क़तर, सऊदी अरब, तुर्की, गॾियल अरब अमारात, उर्दन, उज़्बेकिस्तान ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त उन मौक़े ते आलमी अॻवाननि जा बयान पिणु नशर कया विया। अमरीकी सदर जो चवणु हो त केतिरियूं ई जंगूं रोकराए दुनिया खे महफ़ूज़ बणायो आहे। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर पारां ग़ज़ा अमन बोर्ड में शमूलियत जी मुख़ालिफ़त कंदे मुआहिदे जा शर्त साम्हूं आणण जो मुतालबो कयो वियो आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो त असांजो वज़ीर अज़म 70,000 फ़लस्तीनियुनि जे क़ातिल नेतन्याहू सां वेही अमन मुशावरत करे रहियो हूंदो। क़ाइद आज़म इसराइल खे नाजाइज़ ॿार करार ॾिनो हो। बैरिस्टर गोहर जो चवणु हो त पार्लियामेंट खे एतमाद में वठण बिना बोर्ड ऑफ पीस शमूलियत छो इख़्तियार कई वई। हमास खां हथियार फिटा कराइण लाइ असांजूं फ़ौजूं वेंदियूं। जॾहिं त मुतालबो कयो वियो त मुआहिदे जा शर्त पब्लिक कया वञनि त जीअं ख़बर पइजी सघे त आख़िर कहिड़नि बुनियादनि ते पाकिस्तान सहियूं कयूं आहिनि। ठठे में वधंदड़ पुलिस गर्दी ऐं STP अॻवान खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे तशदुद जो निशानो बणाइण वारे अमल ख़िलाफ़ STP पारां मकली पब्लिक पार्क खां SSP ऑफिस ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी जलाल शाह, राजू कुरैशी, सतार कुरैशी, शाहनवाज़ बिरोही ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मकली पुलिस मंशा ते ज़ाब्तो आणण बदिरां सियासी समाजी अॻवाननि खे गिरफ़्तार करे तशदुद जो निशानो बणाए रही आहे।
STP अॻवान राजू कुरैशी खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे तशदुद जो निशानो बणायो पियो वञे, जंहिंखे एहतिजाज बाद आज़ादु कयो वियो। सिजावल जे वापारी ते हमले ख़िलाफ़ चूहड़ जमाली ऐं बठोरे में रैलियूं कढी नारेबाज़ी कई वई। सिजावल जे वापारी नवाज़ मेमण ते हमले करण ख़िलाफ़ ऐं अंजमन ताजरान जे ज़िले सदर हाफ़िज़ रियाज़ मेमण ऐं ॿिनि ते पटिशन दाख़िल करण ख़िलाफ़ चूहड़ जमाली जी वापारी एसोसिएशन पारां मोहम्मद अमीन मेमण, मोहम्मद सदीक़ नूरानी, शकील अहमद खटी ऐं ॿियनि जी अॻवाणी में चूहड़ जमाली प्रेस क्लब खां हैदरी चौक ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। वापारियुनि सां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मिरपुर बठोरे में पिणु एहतिजाज कयो वियो। मिरपुर बठोरे में कयल एहतिजाज जी अॻवाणी अब्दुल गफ़ूर मेमण, डॉक्टर ग़ुलाम रसूल ज़ौर, रफ़ी ख़्वाजा ऐं ॿिया करे रहिया हुआ। कंडियारो क़ौमी शाहराह ते फुर मज़ाहिम ते क़त्ल थियल थरी नौजवान राशिद अली जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कंडियारो में आल पार्टीज़ अलायंस ऐं शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। गम्स इस्पताल गमबट पंहिंजे वालिद जे इलाज लाइ वेंदड़ नौजवान राशिद अली खे फ़ौरन पारां गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो। क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ आल पार्टीज़ अलायंस पारां प्रोफेसर अब्दुल सत्तार आबड़ो, ज़फ़र खुसो ऐं रमज़ान ख़ासख़ली जी अॻवाणी में एहतिजाज करे मुतालबो कयो वियो जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। घोड़ा बारी तालके जे रवासियुनि पंहिंजे बिरादरी जे बासर माण्हुनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॿारनि बचनि समेत एहतिजाज कयो। एहतिजाज जी अॻवाणी मुराद अली चावड़ो, सादिक, रसूल बख़्श ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि मुतालबो कयो त बासरनि 8 महीना अॻु न्याणी शाज़िया धीअ शारीनो खे अगवा करे कराची में विकिरो कयो, जॾहिं त 2 महीना अॻु हमिलो करे हनीफ़ा चाड़ो खे पिणु अगवा करण जी कोशिश कई वई। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जाम शोरे में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ कोटड़ी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्राइवेट स्कूल इंतिज़ामिया ऐं इलाइक़े वासियुनि पारां एहतिजाजी रैली कढी SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवाणी सैद ग़ुलाम शाह, यूनस ओटो, हमज़ा अली मुग़ल ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त ख़ुदा जी बस्तीअ जी हद में रोज़ जे बुनियाद ते थींदड़ चोरियुनि ऐं फुर जे वाक़िअनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। स्कूलनि अॻियां मनशा जा दुकान खोलिया विया आहिनि, जंहिं सबबि मवाली राति जे वक़्तु नशो पूरो करण लाइ मस्जिदनि ऐं स्कूलनि मां चोरियूं कनि था। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में ज़रई यूनिवर्सिटी टंडेजाम जे वाइस चांसलर अल्ताफ़ सियाल जी मुक़ररी खे चैलेंज कयो वियो आहे। अदालत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी कंदे 19 फरवरी ताईं जवाबु तलब करे वरितो आहे। टंडेजाम सां तालुक़ु रखंदड़ 2 साफ़ियुनि पंहिंजे वकील जावेद बुरड़ो मार्फत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में ज़रई यूनिवर्सिटी जे चांसलर, चीफ सेक्रेटरी, सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड, हेक चेयरमैन ऐं वाइस चांसलर अल्ताफ़ सियाल खे धुर बणायो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ारनि मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त नएं मुक़ररु कयल वाइस चांसलर जी मुक़ररी ग़ैर क़ानूनी आहे। हू अहलियत ते पूरो नथो लहे, खेसि इंतिज़ामी तजर्बो बि नाहे। वाइस चांसलर इश्तिहार मुताबिक़ घुर्बल तजर्बे ते बि पूरो नथो लहे। दरख़्वास्त गुज़ारनि अदालत खे इस्तदा कई त वाइस चांसलर खे कम खां रोकियो वञे ऐं नओं इश्तिहार जारी कयो वञे। जस्टिस अरबाब अली हकड़ो ते ॿधल सिंगल बेंच दरख़्वास्त जी ॿुधणी कई। अदालत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी कंदे 19 फरवरी ताईं जवाबु तलब करे वरितो। हाल में जदोजहद कमेटी पारां तालका इस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवाणी शफ़ीमंद बिरोही, अब्दुल रशीद ॾेथो, बहार सैतो, सलमान लगारी, मिस्री खोखर, सैयद मुनवर शाह, आबिद शाहाणी, हाफ़िज़ शकील अहमद काका ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त अमलो इस्पताल में ड्यूटी करण बदिरां बासर माण्हुनि जे बंगलनि ते ड्यूटियूं करे रहियो आहे। इस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट खे ख़तमु कयो वञे। हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे सालियाने मेले दौरान मक़ामी फ़नकारनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कोटड़ी में फ़नकारनि एहतिजाज कंदे मुतालबो कयो त
आर्टिस्टनि खे मुनासिब मौक़िया ॾियण सां गॾु वज़ीफ़ो पिणु वधायो वञे। टंडे अलहियार में पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ औरतूं पिणु रस्तनि ते निकिरी आयूं। एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। ख़ानज़ादा बिरादरी जे औरतुनि पारां टंडो अलहियार प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते औरतुनि दाहींदे चयो त मनशा जे नाले ते पुलिस कारोबारी माण्हुनि खे तंग करे रही आहे। पुलिस असल मनशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। हुननि मुतालबो कयो त मनशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, आम माण्हुनि खे तंग करण वारो सिलसिलो बंदि कयो वञे। आपका तालके सकरण जे मुलाज़िमनि पारां आपका बलूचिस्तान जे सदर हाजी असगर बंगलज़ई समेत गिरफ़्तार मुलाज़िमनि जी आज़ादी लाइ सकरण जे आफ़ीसनि जी तालाबंदी करे तालके सकरण जे सदर धणी बख़्श मल्लाह, अली अनवर कीरियो, हाजी मुराद अली मल्लाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त बलूचिस्तान में मुलाज़िमनि जा मुतालबा तस्लीम कया वञनि ऐं गिरफ़्तार कयल मुलाज़िमनि खे फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन